ओम शांति दीदी मुरलीधर गायत्री डब जाते मिठा मिठा वादल चवंदा मीठी मीठी बार ग्रस्त व्यवहार में रहंदे सभिनि सां तोड़ निभाइणो आहे, नफ़रत न करणी आहे, लेकिन कमल फूल जे समान पवित्र जरूर ठहिणो आहे। कृष्णा तव्हांजी विजय जो ढंको कॾहिं वॼंदो? तव्हांजी विजय जो ढंको कॾहिं वॼंदो? वाह वाह कीअं निकिरंदी उत्तरा अंत समय जॾहिं तव्हां ॿारनि ते माया जी ग्रहचारी वेहण बंदि थी वेंदी, सदा लाइन क्लियर रहंदी, तॾहिं वाह वाह निकिरंदी, विजय जो ढंको वॼंदो न। हाणे त ॿारनि ते ग्रहचारी वेही रहंदी आहे, विघ्न पवंदा रहंदा आहिनि, टे पैर पृथ्वी ते बि सेवा जे लाइ मुश्किल मिलंदा आहिनि, लेकिन उहो बि समय ईंदो जॾहिं तव्हां ॿार सॼे विश्व जा मालिक हूंदव। गीता धीरज धर्मनवा। ओम शांति। ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि कि हाणे पुराणो नाटक पूरो थियो, दुख जा ॾींहं बाक़ी कुझु घड़ी आहिनि ऐं पोइ सदा सुख ई सुख हूंदो। दुख जा ॾींहं बाक़ी कुझु घड़ी आहिनि ऐं पोइ सदा सुख ई सुख हूंदो असांजे जीवन में। जॾहिं सुख जो पतो पवंदो आहे त सम्झबो आहे इहे दुखधाम आहे, वास्ट डिफरेंट आहे न, बाबा चवनि था वास्ट डिफरेंट आहे। जॾहिं असांखे पतो पवंदो आहे कि जॾहिं असांखे सुख जो पतो पवंदो आहे कि दुख जी दुनिया आहे ऐं सुख जी दुनिया बि हुई, तॾहिं सम्झ में ईंदो आहे कि दुखधाम आहे, वास्ट डिफरेंट आहे। हाणे सुख जे लाइ तव्हां पुरुषार्थ था करो न, सम्झंदा आहियो इहे दुख जो पुराणो नाटक हाणे पूरो थियो। सुख जे लाइ हाणे बाप दादा जी श्रीमत ते हलूं था न, कोई खे बि सम्झाइण ॾाढो सहज आहे। हाणे बाबा वटि वञिणो आहे असांखे, बाबा वटि वञण लाइ आया आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदी कमल फूल समान पवित्र जरूर थी करे रहणो आहे, तोड़ जरूर निभाइणो आहे। अगरि तोड़ न निभाईंदा त जीअं सन्यासिन मिसल थी वेंदव, उहे तोड़ न निभाईंदा आहिनि त उन्हनि जो निवृत्ति मार्ग थी वेंदो आहे न, उहा तोड़ न निभाईंदा आहिनि त उन्हनि जो निवृत्ति मार्ग थी वेंदो आहे। हठयोग चइबो आहे न, सन्यासी द्वारा जो सिखलाईंदा आहिनि उहो हठयोग आहे। असां राजयोग सिखंदा आहियूं जो भगवान सिखलाईंदो आहे। भारत जो धर्म शास्त्र या गीता, ॿियनि जो धर्म शास्त्र छा आहे, उन्हनि सां पंहिंजो तालुक न आहे। तव्हां हाणे गृहस्थ व्यवहार में रहंदे हिकु बार संन्यास कंदा आहियो, पोइ 21 जन्म उन्हनि जी प्रारब्ध पाईंदा आहिनि। हाणे असां गृहस्थ व्यवहार में रही करे हिकु बार संन्यास बुद्धि सां संन्यास कंदा आहियूं, तोड़ निभाइणो आहे असांखे, त 21 जन्म उनजी प्रारब्ध मिलंदी आहे न, उन्हनि जो आहे हद जो संन्यास ऐं हठयोग तव्हांजो आहे बेहद जो संन्यास। बुद्धि सां संन्यास कयो आहे, इहो राजयोग आहे। उहो त गृहस्थ व्यवहार छॾे ॾींदा आहिनि। राजयोग जो त गायन आहे न, भगवान राजयोग सिखलाईं त भगवान जरूर ऊच ते ऊच खे ई चईंदासीं न। श्री कृष्ण त भगवान न आहे न, बेहद जे बाप आहे ई निराकार, बेहद जी बादशाही उहे ई ॾेई सघंदा आहिनि असांखे। हिते गृहस्थ व्यवहार सां नफ़रत न कराइबी आहे। बाप चईंदा आहिनि अंतिम जन्म गृहस्थ व्यवहार में रही करे पवित्र रहो, पतित पावन कहिड़ी सन्यासिन खे न चइबो आहे न, सन्यासी ख़ुदि बि ॻाईंदा आहिनि पतित पावन, उन्हनि खे यादि कंदा आहिनि, उहे बि पावन दुनिया चाहींदा आहिनि न, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि उहो दुनिया ही हिकु आहे, हिकु ॿी आहे। मतिलबु हिन ई सृष्टि ते सन्यासी ॻाईंदा आहिनि पतित पावन, उन्हनि खे यादि कंदा आहिनि, उहे बि पावन दुनिया चाहींदा आहिनि, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि उहो दुनिया ही हिकु ॿी आहे, मतलब ॿी कोई दुनिया आहे। जबकि उहे गृहस्थ व्यवहार में ही न रहंदा आहिनि त देवी देवताउनि खे बि न मञंदा आहिनि।
उहा कॾहिं राजयोग सिखलाए न सघनि बाबा जी। राजयोग अर्थात सर्व सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियन ते कंट्रोल राज्य करूं असां, इनखे चइबो आहे राजयोग। त उहो त कॾहिं सिखलाए न सघनि, न बाप बि कॾहिं हठयोग सिखलाए सघंदा आहिनि, न सन्यासी कॾहिं राजयोग सिखलाए सघंदा आहिनि। इहे सम्झण जी ॻाल्हि आहे। हाणे दिल्ली में वर्ल्ड कॉन्फ्रेंस थींदी आहे, उनखे सम्झाइणो आहे, लिखत में सभिनि खे ॾियणो आहे। हुते त मतभेद थी वेंदो आहे, लिखत में हूंदो त सभी सम्झी वेंदा हिननि जो उद्देश्य छा आहे। त हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां आहियूं ब्राह्मण कुल जा, असां शूद्र कुल जे मेंबर्स कीअं ठही सघंदा आहियूं, पोइ विकारी कुल में असां पंहिंजे कीअं रजिस्टर करे सघंदा आहियूं। हिन करे ना करे ॾींदा आहिनि। असां आस्तिक ऐं नास्तिक बाबा चवंदा, हिन करे ना करे ॾींदा आहिनि। असां आस्तिक ऐं नास्तिक, उहा आहिनि ईश्वर खे न मञण वारा, असां आहियूं ईश्वर सां योग रखण वारा। मतभेद थी वेंदी आहे न। त बाबा चवंदा हिन करे उन्हनि खे लिखित में ॾियणो खपे कि असांजो उद्देश्य छा आहे, लिखित में बि सभिनि खे ॾियणो खपे। बीह बाबा कॉन्फ्रेंस जे लाइ ॿुधाइनि था, सम्झाइबो आहे जो बाप खे न ॼाणंदा आहिनि उहे नास्तिक आहिनि। त बाप ई अची करे असांखे पंहिंजो परिचय ॾे आस्तिक ठाहींदा आहिनि। बाप जो ठहिण सां बाप जो वरिसो मिली वेंदो आहे। ये ॾाढी गुह्य ॻाल्हियूं आहिनि। पहिरियों त बुद्धि में इहो ठिकानो हुजे कि गीता जो भगवान परम पिता परमात्मा आहे, उन्हनि सां ई आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कई आहे न। भारत जो देवी देवता धर्म ही मुख्य आहे हिन सृष्टि ते। भारत जो देवी देवता धर्म ही मुख्य आहे। भारत खंड खे कोई धर्म खपे न, पंहिंजे धर्म खे भुलिजी विया आहिनि। ये बि तव्हां ॼाणंदा आहियो कि ड्रामा अनुसार भारतवासियुनि खे पंहिंजो धर्म भुलिजणो ई आहे। तॾहिं त पोइ मां अची करे स्थापना करां, न त पोइ मां अचां कीअं। छो कि बाबा जो बि त कोई कमु हुजणो खपे न। चईंदा आहिनि जॾहिं देवी देवता धर्म प्रायलोक थी वेंदो आहे तॾहिं मां हिन सृष्टि ते ईंदो आहे। प्रायलोक ज़रूर थियणो ई आहे। चईंदा आहिनि न, बैल जी हिकु टंग टुटी पई बाक़ी टिनि ते बीठी आहे। त मुख्य आहिनि 4 धर्म। हाणे देवी देवता धर्म जी टंग टुटी पई आहे, यानी उहो धर्म गुम थी वियो आहे। न धर्म जो चित्र आहिनि, लेकिन न धर्म जी रीति रस्म मर्यादायूं चीजूं आदि सभु गुम थी वियूं आहिनि। हिन करे बड़ जे चाड़ जो मिसाल ॾींदा आहिनि कि हिन जो फाउंडेशन सड़ी वियो आहे। बाक़ी 4 ॻाल्हियूं केतिरियूं आहिनि, त इन्हनि में बि फाउंडेशन देवी देवता त आहे न। बाक़ी सॼी दुनिया में मत पंट आदि केतिरा आहिनि। तव्हांजी बुद्धि में हाणे सॼी रोशनी आई आहे। असांजी बुद्धि में हाणे सॼी रोशनी आई आहे। बाप चवनि था कि तव्हां ॿार हिन ड्रामा खे ॼाणे विया आहियो न। हाणे इहो सॼो झाड़ पुराणो थी वियो। कलयुग खां पोइ सतयुग ज़रूर अचणो ई आहे। चक्र खे फिरणो ज़रूर आहे। बुद्धि में ई रखणो आहे हाणे नाटक पूरो थियो, असां वञूं था। बुद्धि में असांखे रखणो आहे कि हाणे नाटक पूरो थी वियो, असां हाणे वञूं था। हलदे फिरदे उड़दे बि यादि रहे हाणे असांखे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। मनमना भव मत्याजी भव जो इहो ई अर्थ आहे। कोई बि वॾी सभा में भाषण आदि करणो आहे त इहे सम्झाइणो आहे। परम पिता परमात्मा वरी खां चईंदा आहिनि कि हे ॿार, बाबा चईंदा आहिनि कोई बि वॾी सभा में भाषण आदि करणो आहे त इहे सम्झाइणो आहे। परम पिता परमात्मा वरी खां चवनि था कि हे ॿार, देह सहित देह जे सभु धर्मनि खे त्याग, पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो।
देह सहित देश सब धर्मन के त्याग करे, पंच की आत्मा समझी मुख्य याद करो। यह परम पिता परमात्मा सही है। कोई भी वॾी सभा में असांखे समझाइणो आहे कि देह सहित सब धर्मन के त्यागी, पंच की आत्मा समझी मुख्य निराकार रूप में याद करो त पाप खत्म थी वेंदा। मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो न, गृहस्थ व्यवहार में रहंदी कमल फूल समान ठही मुख्य याद करो, पवित्र रहो। बाबा चवनि था नॉलेज के धारण करो, मुख्य याद करो, पवित्र रहो, नॉलेज के धारण करो। हाणे सब दुर्गति में आहिनि, सतयुग में देवी देवता सदगति में हुया, पोइ बाप ही अची करे असां सभिनि जी सदगति कंदा आहिनि। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि न बाबा। ये आहे सदगति जा लक्षण। ये केरु ॾींदो आहे? बाप। उन्हनि जा पोइ लक्षण छा आहिनि? बाबा जा लक्षण छा आहिनि? वो ज्ञान जो सागर, आनंद जो सागर, सुख जो सागर, पवित्रता जो सागर, उहो इहे आहे। ऐं बाबा असांखे छा ठाहींदा आहिनि? सर्वगुण संपन्न, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। बाबा असांखे ठाहींदा। उन्हनि जी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। ईअं न कि सभु हिकु ई आहिनि, हिकु बाप जा ॿार सभी आत्मायूं आहियूं असां। प्रजापिता ब्रह्मा जी ही औलाद हूंदी आहे न। हाणे नई रचना रचनि था न, प्रजापिता जी औलाद त सभु आहिनि, परंतु उहो माण्हू इन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। ब्राह्मण वर्ण आहे सभिनि खां ऊच, भारत जो ई वर्ण ॻायल आहिनि। ब्राह्मण वर्ण आहे सभिनि खां ऊच वर्ण, भारत जो ई वर्ण ॻायल आहिनि। 84 जन्मनि में न 84 जन्म वठण में हिन वर्णनि सां पास करणो। 84 जन्म वठंदासीं त हिन वर्णनि खे पास करणो आहे। ब्राह्मण वर्ण ही संगम ते आहे न। तव्हां ॿार हाणे स्वीट साइलेंस में रहंदा आहियो। साइलेंस सभिनि खां सुठी आहे न। वास्तव में शांति जो हार त गले में पयल आहे न। चाहींदा त सभु आहिनि शांति घर में वञो, परंतु इहे रास्तो केरु ॿुधाए? शांति जे सागर जे सिवाय कोई ॿुधाए न सघे। टाइटल सुठो ॾिनो आहे, शांति जो सागर, ज्ञान जो सागर। श्री कृष्ण त स्वर्ग जो प्रिंस आहे न, उहा आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप। श्री कृष्ण स्वर्ग जो प्रिंस आहे, उहा आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप। केतिरो फर्क़ु आहे न। कृष्ण की सृष्टि जो बीज चई न सघंदासीं। शिव बाबा आहे न मनुष्य सृष्टि जो बीज रूप, निराकार बाबा। और श्री कृष्ण की सृष्टि जो बीज न चई सघंदासीं। बाबा चवनि था कि सर्वव्यापी जो ज्ञान त ठही न सघे। बाप जी महिमा पंहिंजी आहे न, वो सदैव पूज्य आहिनि, कॾहिं पुजारी न ठहींदा आहिनि। मथे में पहिरियों जो ईंदा आहिनि वो पूज्य खां पुजारी ठहींदा आहिनि। मथां खां पहिरियों जो ईंदा आहिनि स्वर्ग में वो पूज्य खां पुजारी ठहींदा आहिनि। पॉइंट्स त ढेर सम्झाए बि आहे। एग्ज़िबिशन में केतिरा ईंदा आहिनि, परंतु कोटनि में कोई निकिरंदा आहिनि। छो जी वॾी मंजिल ॾाढी भारी आहे। मंजिल ॾाढी भारी आहे। खुद के आत्मा समझी बाप की याद करणो, पवित्र रहण। प्रजा त ढेर ठहींदी। माला में अचण वारा धाणा कोटनि में कोई निकिरंदा। नारद जो बि मिसाल आहे न। हुननि खे चई था पंहिंजी शक्ल त ॾिसो, लक्ष्मी खे वरण लाइक़ आहियो। प्रजा त ॾाढी ठहींदी। राजा पोइ बि राजा ई आहे। बाबा चवनि था राजा त पोइ बि बाबा ई हिकु राजा त राजा ई आहे न। हिकु हिकु राजा खे लाखों प्रजा रहंदी आहे। पुरुषार्थ त ऊच करणो खपे न। बाबा चवनि था राजाउनि में भी कोई वॾो राजा कोई नंढो राजा। भारत में केतिरा राजा आहियूं या सतयुग में भी ॾाढा महाराजा हूंदा।
ये सत्य खां वठी करे हलो आयो न। महाराजा की वॾी प्रॉपर्टी हूंदी आहे, राजाउनि खे कम प्रॉपर्टी हूंदी आहे। इहा आहे श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण जी नॉलेज। इहा आहे श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण जी नॉलेज। हुनजे लाइ पुरुषार्थ हलंदो आहे न। पुछंदा आहिनि लक्ष्मी नारायण जो पद पाईंदा या राम सीता जो। त चईंदा आहिनि असां त लक्ष्मी नारायण जो पद पाईंदासीं, माँ बाप सां पूरो वरसो वठंदासीं। ये त वंडर आहे न, वंडर। ये त वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। ॿियो कोई जॻह इहे ॻाल्हियूं आहिनि ई न कोई शास्त्रनि में आहे। उहा आहे असांजी बुद्धि जो तालो। हाणे तव्हांजी बुद्धि जो तालो खुलंदो थो वञे न। इहे पढ़दे पढ़दे असांजी बुद्धि जो तालो खुलंदो थो वञे। बाबा चवनि था, बाप सम्झाईंदा आहिनि हलंदे फिरदे ईअं सम्झो असां एक्टर्स आहियूं। हाणे सम्झो असांखे वापसि वञिणो आहे। इहा यादि रहे, इहा यादि रहे। हिनखे मनमना भव मध्याजी भव चइबो आहे न। बाप घड़ी घड़ी यादि ॾियारंदा आहिनि, मां तव्हांखे वापसि वठी वञण लाइ आयो आहियां। यादि सां रूहानी यात्रा, यादि आहे ही रूहानी यात्रा। ये यात्रा बाप जे सिवाय कोई कराए न सघे। भारत जी महिमा बि ॾाढी करणी, भारत जी महिमा बि ॾाढी करणी आहे। बाबा असांखे यात्रा सेखारिनि था। ये भारत होलीएस्ट लैंड आहे। सर्व जो दुख हरता सुख हरता सभिनि जो सदगति दाता हिकु बाप ई आहे। सभिनि जो सदगति दाता हिकु बाप ई आहे। भारत उन्हनि जो बर्थ प्लेस आहे न। सर्व जो दुख हरता सुख हरता सभिनि जो सदगति दाता हिकु बाप ई आहे। उन्हनि जो भारत उन्हनि जो बर्थ प्लेस आहे। बाबा जो दुख हरता सुख हरता बाबा जो वो बाप सभिनि जो लिबरेटर आहे न। उन्हनि खे हिते भारत में वॾे जे वॾे तीर्थ जो तीर्थ स्थान आहे उन्हनि जो इहो। भारतवासी बसि शिव जे मंदिर में वेंदा आहिनि, परंतु उन्हनि खे पतो न आहे। गांधी खे ॼाणंदा आहिनि, सम्झंदा आहिनि, उहो ॾाढो सुठो हुयो, इन करे वञी करे उन्हनि ते फूल आदि चढ़ाईंदा आहिनि, लाखों ख़र्च कंदा आहिनि। हाणे हिन समय आहे ही उन्हनि जो राज्य, जो चाहे सो करे सघंदा आहिनि। ये त बाप ही गुप्त धर्म जी स्थापना कंदा आहिनि। ये राज्य ही अलॻि आहे, ये राज्य ही अलॻि आहे। भारत में पहिरियों देवी देवताउनि जो राज्य ॾेखारींदा आहिनि। असुर ऐं देवताउनि जी लड़ाई लॻी, परंतु अहिड़ी ॻाल्हि त आहे न। हिते त मैदान जी युद्ध जे मैदान में माया ते जीत पाइबी आहे। हिते त युद्ध जे मैदान में माया ते जीत पाइबी आहे। माया ते जीते त ज़रूर सर्वशक्तिवान ही पहनाईंदो न। बाबा चवंदा आहिनि ये त युद्ध जो मैदान आहे, माया ते जीत पाइणी आहे। माया ते जीत त ज़रूर सर्वशक्तिवान बाबा ही पहनाईंदो न असांखे। बाबा ही रावण राज्य छुड़ाए करे राम राज्य जी स्थापना कराइनि था न। बाबा ही रावण राज्य सां छुड़ाए करे राम राज्य जी स्थापना कराइनि था। बाक़ी हुते लड़ाई आदि जी कोई ॻाल्हि न हूंदी आहे। हाणे ॾिसंदा आहियूं त सृष्टि में सर्वशक्तिवान हिन समय क्रिश्चन माण्हू आहिनि। उहे चाहिनि त सभिनि ते जीत पाए सघंदा आहिनि, परंतु वो विश्व जा मालिक न ठही सघंदा आहिनि। ये क़ाइदो न आहे। हिन राज खे त तव्हां ई ॼाणंदा आहियो। विश्व जो मालिक ठहिण लाइ रूहानी शक्ति खपे असां में। विश्व जो मालिक ठहिण लाइ रूहानी शक्ति खपे। बाबा चवनि था त क्रिश्चन माण्हू हिन समय वॾा आहिनि। वो चाहे त सभु कुछ जीत पाए सघंदा आहिनि, परंतु वो विश्व जा मालिक न थी सघंदा आहिनि। ये क़ाइदो न आहे। हिन राज खे तव्हां ई ॼाणे सघंदा आहियो। ऐं हिन समय सर्वशक्तिवान राजधानी क्रिश्चन जी आहे, न त उन्हनि जी संख्या कम हुजणी खपे, छो जी लास्ट में आहिनि। परंतु टे धर्मनि में इह धर्म सभिनि खां तिखो आहे। सभिनि खे
हथ करे वेठो आहे, इहा सभिनि खे हथ करे वेठो आहे, इहे बि ड्रामा ठहियल आहिनि। इन्हनि जे द्वारा ई पोइ असांखे राजधानी मिलणी आहे, इन्हनि जे द्वारा ई पोइ असांखे राजधानी मिलणी आहे न। कहानी बि आहे न, ॿ बिल्लिया लड़ा, मक्खन विच में टियों खे मिली वियो। त हाणे उहे आपस में लड़दा आहिनि, मक्खन विच में भारतवासियुनि खे मिलंदो। कहानी त पाई पैसे जी आहे, अर्थ केॾो वॾो आहे। मनुष्य केतिरा बेसमझ आहिनि, एक्टर्स हूंदे बि ड्रामा खे न ॼाणदा आहिनि, बेसमझ थी पए आहिनि। सम्झदा बि आहिनि भारत सम्झदा बि आहिनि ग़रीब आहिनि, साहूकार माण्हुनि कुझु बि न सम्झदा आहिनि। बाबा जो ज्ञान बि गरीब ई सम्झदा, साहूकारनि जा सम्झा। गरीब निवास पतित पावन बाबा आहिनि। हाणे प्रैक्टिकल में पाठ वॼे थो न, घड़ी घड़ी सभाउनि में तव्हांखे बाबा चवनि था वॾी वॾी सभाउनि में साहूकार त कुझु सम्झदा न, गरीब निवास पतित पावन बाप ई ॻायल आहे। हाणे प्रैक्टिकल में बाबा पाठ ॿुधाइनि था, वॾी वॾी सभाउनि में तव्हांखे सम्झाइणो आहे। विवेक चवंदो आहे कि धीरे धीरे वाह निकिरंदी, लास्ट मूवमेंट में ढंको वॼंदो, लास्ट मूवमेंट में ढंको वॼंदो। हाणे त ॿारनि ते गिरफ़्तारी वेंदी आहे, लाइन क्लियर न आहे न, विघ्न पईंदा रहंदा आहिनि। इहे बि ड्रामा अनुसार पईंदा रहंदा आहिनि। जेतिरो पुरुषार्थ कंदव ओतिरो ऊंच पद पाईंदव। पांडवनि खे 3 पैर पृथ्वी जा बि न मिलंदा हुया न, पांडवनि खे 3 पैर पृथ्वी जा बि न मिलंदा हुया। त बाबा चवनि था हाणे ॿारनि ते गिरफ़्तारी वेंदी आहे त लाइन क्लियर न हूंदी आहे, विघ्न पईंदा रहंदा आहिनि। इहे बि ड्रामा अनुसार पईंदा रहंदा। जेतिरो पुरुषार्थ कंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। पांडवनि खे 3 पैर पृथ्वी बि न मिलंदी हुई, हाणे जो ई गायन आहिनि, परंतु इहे कंहिंखे पतो न आहे कि उहे ई प्रैक्टिकल में विश्व जा मालिक ठहींदा। परंतु इहे कंहिंखे पतो न आहे कि जेके अॼु 3 पैर पृथ्वी नथा मिली, उहे ई विश्व जा मालिक ठहींदा। तव्हां ॿार हाणे ॼाणदा, हिन में अफ़सोस न कबो आहे। कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। ड्रामा जे पटे ते खड़ो रहणो खपे, हिलणो न खपे। हाणे नाटक पूरो थींदो आहे, हलंदा आहियूं असां सुखता में। पढ़ाई ईअं पढ़णी आहे जो ऊंच पद पाए वठूं। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार हलदे फिरदे पंहिंजे खे एक्टर सम्झणो आहे। ड्रामा जे पटे ते अचल रहणो। मां एक्टर आहियां ऐं ड्रामा जे पटे ते अचल रहणो। बुद्धि रहे, बुद्धि में रहे कि हाणे असां घर वापस वञूं था, असां यात्रा ते आहियूं। हाणे असांजी बुद्धि में रहे कि हाणे असांखे घर वापस हलणो आहे, हाणे असां यात्रा ते आहियूं। ॿियो आहे सदगति जो सर्व लक्षण स्वयं में धारण करण आहिनि। सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठहिणो आहे। वरदान संगम युग जी श्रेष्ठ मत द्वारा श्रेष्ठ गति खे प्राप्त करण वारा श्रेष्ठ फल जे अधिकारी ठहूं। संगम युग ते श्रेष्ठ मत जे आधार ते जो श्रेष्ठ कर्म कंदा आहियो, उन जो प्रत्यक्ष फल अर्थात सफलता हाणे ई प्राप्त थींदी आहे। इन करे चवंदा आहिनि जहिड़ी मत ओड़ी गति। उहे माण्हू सम्झंदा आहिनि मरण खां पोइ गति मिलंदी, लेकिन तव्हां ॿारनि खे हिन अंतिम मर्जी व जीवन में हर कर्म जी सफलता जो फल अर्थात गति प्राप्त थियण जो वरदान मिलंदा। बाबा चवंदा माण्हू त सम्झंदा आहिनि ॿिए जन्म में मिलंदो, लेकिन असां ॿारनि खे हिन अंतिम जन्म में हर कर्म जी सफलता जो
हर कर्म जी सफलता जो फल अर्थात गति प्राप्त थियण जो वरदान मिलला। तव्हां भविष्य जे इंतजार में न रहंदा आहियो, हाणे हाणे कंदा आहियो, हाणे हाणे प्राप्ति जो अधिकार मिली वेंदो आहे। इनखे चइबो आहे रचयिता जो रचना सां सच्चो प्यार। रचयिता जो असां रचना सां सच्चो प्यार आहे। कीअं कि असांखे हाणे भी मिलंदो आहे प्लस 21 जन्म त मिलंदा, लेकिन हाणे भी असांखे फल प्राप्त थींदो आहे। बाबा चवनि था स्लोगन आहे दृढ़ संकल्प सां हर कदम में बाप खे फॉलो करण वारा ही संपन्न ठहींदा आहिनि। दृढ़ संकल्प सां हर कदम में बाप खे फॉलो करण वारा ही संपन्न थींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,